पुछूं आखिर पुछूं कंहिंखां असांजो ॾोह कहिड़ो पुछूं आखिर पुछूं कंहिंखां असांजो ॾोह कहिड़ो जी दोस्तों असी मौजूद आहियूं काज़ी अहमद जी एक तमाम वॾी शख्सियत जे राग की दुनिया में पान के मञायो आहे ऐं धरती सिंध धरती के गायो आहे एतिरो त घणो गायो जो अॼु सिंध जा माण्हू हर मज़लूम जो आवाज़ बणिजी चुको आहे। हर मज़लूम हिन आवाज़ के ॿुधे पियो। उहो आवाज़ सिंध जो यगानो आवाज़ साईं असांजो पीरी प्यारो भाउ असांजो मोज़िज़ असांजो मोहतरम अली हसन ख़ासकेली साहब आहे जंहिं मुख़्तलिफ़ वक़्तनि सां पंहिंजी शाइरी ॻाए पाण मञायो आहे ऐं साईं जी का एॾी वॾी उमिरि बि न आहे जंहिं वक़्त सां चयो त जॾहिं मज़लूमनि खे ॾुखियो वक़्तु आयो त पुछूं आख़िर पुछूं कंहिंखां असांजो ॾोह कहिड़ो आहे। ऐं वरी उन खां बाद में हिन कलाम चयो त असां हिक हिक जी क़ीमत भरी आहे ज़िंदगी आहे मश्करी आहे। त शायरी त असांजे वॾड़े जी असांजे प्यारे जी मोहतरम नूरला महर भाई साहब जी पर आवाज़ जेको तव्हां ॿुधंदा आहियो गूंजंदो आहे अक्सर ट्रैक्टरनि में अक्सर वैनुनि में बसुनि में गाॾियुनि में हर मज़दूर हर ऑफिसर तबिको हुजे हर माण्हू उहो ॿुधण जो जेको आहे उहो आवाज़ असांजे प्यारे अली हसन ख़ासकेली साहब जो आहे। अचो त साईं जी जेका ज़िंदगी जूं यादगिरियूं ताज़ियूं कयूं त अली हसन ख़ासकेली जेको हींअर सोशल मीडिया ते छायल आहे त उहो केतिरी महिनत करे केतिरनि ॾुखनि खां पोइ हिन पंहिंजो मकान हासिल कयो आहे। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। हक़ मौजूद जी साईं। साईं साईं तव्हांजी पैदाइश कहिड़े शहर में थी? मुंहिंजी साईं असांजो शहर काज़ी अहमद 7 किलोमीटर ॿाहिरां स्टार सभु आहे झला मस्जिद जी मुंहिंजो पाण ॻोठ मुंहिंजे वाल साहब जे नाले सां मीरा मुंहिंजी 99 में पैदाइश थी। पोइ वरी जीअं अॻिते ज़िंदगीअ जो सफ़र शुरू थियो प्राइमरी तइलीम मुंहिंजी थी अहमद ख़ासकेली स्कूल अहमद ख़ासकेली लाॻीतो आहे ॻोठ ऐं पोइ मैट्रिक मूं काज़ी अहमद में कई। पोइ बदलते अॻिते वरी फन जी दुनिया में जो मौसीक़ी ॿुधण जो ॾाढो शौक़ु हूंदो छो त असीं ॿाराड़ीअ जा माण्हू असां वटि ख़ासि तौर ते पोताकुनि में कचहरियूं ऐं घरघरूं या यकतारा मौजूदु हूंदा आहिनि तक़रीबन जेको वॾेरनि जो सिस्टम ऐं फन जी दुनिया माना असां वटि हुई त पोइ जॾहिं आउं मैट्रिक खां अॻिते आयुसि त मूंखे हिकिड़ो शौक़ु हुयो आउं ॻायां ऐं मां तमामु अलदाज़ादारी खे ॾाढो ॿुधंदो हुउसि ऐं उन खां पोइ लतीफ़ चांडी खे ये से ताई फेवरेट मना फनकार में फेवरेट ये है फनकार ऐं ॾाढो लतीफ़ चांडी खे ॿुधंदो हुउसि छो त लतीफ़ चांडी खे शाइरी ॻाईंदो ड्रिबाई महर जी ऐं ड्रिबाई महर मुंहिंजो फेवरेट शाइर माशाअल्लाह माना आउं हुनखे चाह सां ॾाढो ॿुधंदो हुउसि हिन वक़्तु मुलाक़ात कोन हुई ड्रिबाई सां जी ऐं पोइ जॾहिं कोशिशि कयमि त आउं छो न अहिड़ो ॻायां ईअं ॻाइजे त ॾाढो सुठो लॻंदो। वाह पोइ लिकी लिकी बाजो वठी आयुसि कंहिं दोस्त सां सलाह कयमि ऐं बाजो मुंहिंजो वठी आयुसि त कोशिशि कई त हाणे बाबा साईं जे मुंहं ते ऐं बाजो घर कीअं खणी वञा। पोइ असांजे बिरादरीअ जो हिकिड़ो माण्हू हुयो मौज़ूद जंहिंखे मूं उहा हक़ीक़त सॼी ॿुधाई मुंहिंजे मूंखे ॻाइण जो ॾाढो शौक़ु आहे ऐं बाजो बि वठी आयो आहियां। हाणे बाबा ॻाईंदासीं त कीअं वठां सादा माण्हू ॿाराड़ीअ जा ऐं वरी लॼाड़ू बि पोइ बाबा मूंखे चयो हुनखे ॿुधायो बाबा साईं खे असांजे हुन बिरादरीअ जे माण्हू चई बाबा बिस्मिल्लाह भले ॻाए ॻाई त सोबर थी ॻा मोतबर थी ॻा मुनफ़रद ॿियनि रागिन खां थी ॻा ऐं मुंहिंजी इहा ख़ुशकिस्मती हुई जो मूंखे माउ पीउ दुआ करे मुझे इजाज़त ॾिनी ऐं मुंहिंजो आगाज़ थियो मुंहिंजो
जेको थोरो वक़्तु सिख्या जो हलियो उहो उस्ताद लतीफ़ चांडे खां ऐं असां वटि जेको रागिन वटि हिकिड़ो उस्तादनि जो मतिलबु गानो हूंदो आहे त भाई पको शागिर्द या मुरीद खणी चइजे या तालिब चइजे त उहो मूंखे गानो ॿधो उस्ताद क़ुर्बान ख़ान साहिबु जेके मिठल ख़ान जा फ़र्ज़ आहिनि पाण एॾा ई गवाया ख़ान साहिबु आहिनि बाज़ाब्ता जेका मुंहिंजी शुरूआत थी या फन जे हवाले सां या सिख्या जेका थी या तइलीम जेका थी जेको कुझु ज़रो पुरज़ो आहे उहो उस्ताद क़ुर्बान जूं महिरबानियूं आहिनि ऐं इस्लाह जेका शाइरीअ जी थी या शाइरी जेका चूंड मुंहिंजी आहे या जेका मूं ॻाई आहे पंहिंजे हिन फन जी दुनिया में उहा मुंहिंजी रिबाई कई आहे। हींअर ताईं साईं केतिरा कलाम तव्हां ॻाए चुका आहियो? अंदाज़ो? हा अंदाज़ो को 2-3 हज़ार त ॻाया हूंदासीं साईं। इन में माना जेका घणी शाइरी तव्हां कंहिंजी ॻाई आहे? मूं घणी शाइरी टिबाई जी ॻाई आहे। सिंध जा सभु शाइर मूं ॻाया आहिनि। बेटाई ॻायो आहे, सचल ॻायो आहे, एजाज़ साईं ॻायो आहे, बुखारी ॻायो आहे, तक़रीबन शाइर मूं सभु ॻाया आहिनि। नौजवान शाइर खोड़ जेके उहे बि ॻाया आहिनि पर मूं घणे तइदाद में जेको ॻायो आहे सो टिबाई साहिब जो ॻायो आहे। साईं भला जेका तव्हांखे पसीराई मिली उहा कहिड़े कलाम में मिली? गीत काफ़ी सारा आया पर हिकिड़ी सोशल मीडिया ते जेको गीत हलियो पुछूं आख़िर पुछूं कंहिंखां असांजो ॾोह कहिड़ो आहे इहा तमामु घणी शइ हली ऐं इहो हर मज़लूम जो आवाज़ थी रहियो आहे गीत। पोइ उन में ज़ात पात रंग नस्ल जी का बि कान्हे का पोइ जेको माण्हू मज़लूम आहे उनजो आवाज़ थी वियो आहे इहो गीत। या ॿियो गीत हिकिड़ो सोशल मीडिया ते हलियो असांजी शाइरा आहे अदी शबाना अलमाणी हुनजो गीत बि ॾाढो हिट हलियो। जॾहिं सार हलंदे तॾहिं केरु हूंदो असां सां मिटीअ जो मिठा ढेर हूंदो। पोइ मुंहिंजो इहो गीत ॾाढो हलियो। या टिबाई साहिब जो तोसां ॻाल्हाइण ईंदासीं तोखे परचाइण ईंदासीं जे इज़त कयई त बि ठीकु आहे मोटाए छॾी त बि ठीकु आहे या ज़िंदगी आहे मश्किरी आहे साह हिक हिक जी क़ीमत भरी आहे। इहे काफ़ी सारा गीत ऐं इंतिहाई हिकिड़ो नंढड़ो रागी आहियां पर इंतिहाई हिन सिंधी क़ौम जो थोराईंदो आहियां। हिन सिंधी क़ौम मूंखे वॾो मान मर्तबो ॾिनो आहे। ॾाढी मूंसां प्यारु कंदी आहे सिंधी क़ौम। माशाअल्लाह। ऐं साईं तव्हां जेका आहे रिबाई साहिब सां पहिरीं मुलाक़ात कीअं ऐं कहिड़े तरीक़े थी? असल में मुंहिंजो शौक़ु हुयो तव्हां उस्ताद लतीफ़ चांडी वटि घणो ईंदो वेंदो हुउसि अञा हिन सिख्या वारे मरहले खां पहिरियां। पोइ उते टिबाई सां मुलाक़ात पहुची हुई ऐं हुन इहा ख़बर हुई त ख़ासि कहिड़ी आहे ऐं मूंखे इहा ख़बर हुई त टिबाई सां ई आहे। ऐं पोइ जॾहिं वरी फन जी दुनिया में थोरो आयासीं त पोइ वरी वेझा बि रहियासीं ऐं पोइ ठही अहिड़ो वियासीं जो आऊं सम्झंदो आहियां त पीउ पुट पियूं भाइर पियूं यार पियूं उस्ताद शागिर्द पियूं त आऊं सम्झंदो आहियां मुंहिंजे लाइ त घणो कुझु टिबाई आहे। टिबाई जो ख़ासि मुंहिंजे मथां इनायतूं आहिनि। साईं सिंध जे माण्हुनि खे तव्हां कहिड़ो पैगाम ॾींदो? सिंध जे माण्हुनि खे पैगाम इहो आहे त सभ खां पहिरियां जेको माण्हू चाहे थो त मुंहिंजो घर बहितर थिए मुंहिंजो औलाद बहितर थिए ऐं सुठो रिज़्क़ कमाए सुठी पोज़ीशन में अचां त ख़ुदा रा पंहिंजे औलाद खे तइलीम ॾियो। माशाअल्लाह। सुठनि इदारनि में सुठनि स्कूलनि में मानी अदब खाई सघिजे थी पेट केरु कंहिंजो कोन थो ॾिसी सघे पर ॻाल्हाइण मां ख़बर पवंदी आहे त हुनजी तरबियत कहिड़ी आहे। औलाद जी तरबियत अहिड़ी कयो हुनखे सिंध वासियो सिंधी क़ौम मुसलसल ज़ुल्मनि जो शिकार थींदी आई आहे ऐं जेसीं असीं नओं नस्ल खे तइलीम नथा ॾेई सघूं एसीं असीं कुझु करे नथा सघूं। पोइ मुंहिंजी इहा अपील आहे गुज़ारिश आहे निमाणी सिंधी क़ौम जे लाइ बराए महिरबानी पंहिंजे औलाद खे सुठी मयारी तइलीम ॾियारो। ऐं औलाद तव्हांजी औलाद साईं केतिरो आहे? मूंखे 2 न्याणियूं माशाअल्लाह। उहे हींअर तालीम केतिरी तरह कनि? जी हा नंढड़ो 2 क्लास में आहे नंढड़ी हिकिड़ी 5 में पढ़े थी हिकिड़ी 4 में ॿियो नंढड़ो अञा साल खण जो आहे। साईं सिंध खां ॿाहिरि बि तव्हां ॻाइण ॻायो? मूं 2 सूबा ॻाया आहिनि सिंध जा मुकमिल तक़रीबन सॼी सिंध जा हर ज़िलो या सिटी हर शहर में मुंहिंजो वञणु थियो आहे। बलोचिस्तान जा कुझु इलाइक़ा। माशाअल्लाह।
सही भला जॾहिं ओचियो तव्हां वेंदा हूंदो रोड तां तव्हां पंहिंजो आवाज़ या पंहिंजो ॿुधंदा तव्हांखे छा महसूसु थींदो आहे? ॿुधंदा आहियूं बसि ऐं मूं कॾहिं पाण खे एॾो वॾो रागी सम्झो ई कोन्हे को। ऐं त हिकिड़ो नंढड़ो आहियां, मां कोशिशि इहा कंदो आहियां त आउं जेका सिलेक्शन ॻायां शाइरी ॻायां उहा बा मक़सदु हुजे, उन में मक़सदु हुजे, फ़लसफ़ो हुजे, को मयार हुजे जो आउं पंहिंजे घर में पंहिंजे नियाणियुनि पंहिंजे अमिड़नि अदड़नि घरवारीअ जे साम्हूं वेही ॿुधी सघां थो त मूंखे कंधु झुकाइणो न पए। ऐं कोशिशि इहा कंदो आहियां त शाइरी बि ॻायां ऐं मूंखे उन शाइरीअ जो ई इहो फल मिलियो आहे, सुठी शाइरी ॻाइण जो। ॿियो रागी सिंध में काफ़ी सॼी सिंध भरी पई आहे, क्लासिकल ॻाइण वारा, गज़ल ॻाइण वारा, खोड़ सारा ख़्याल छोकिरियूं ॻाइण वारा खोड़ रागी वेठा आहिनि। पर सिंधी क़ौम उन्हनि सभिनि खां मुंहिंजे आउं जेको फील कयां थो, महसूसु कयां थो, सिंधी क़ौम उन्हनि सभिनि खां मूंखे मथां मान ऐं इज़त बख़्शी आहे। इन सिलेक्शन अहिड़ीअ जे करे जो मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजी सिलेक्शन ठीकु आहे। साईं उहो असांखे ॿुधायो जेको तव्हां खां वाक़ियो अॼु ॾींहुं न विसरंदो हुजे, उहो असांखे शेयर कयो, नाज़रीन सां उहो शेयर कयो जेको तव्हांखे हर वक़्तु यादि हूंदो हुजे। ज़िंदगीअ में खोड़ सारियूं अहिड़ियूं शयूं, पर मुंहिंजो 2012 में एक्सीडेंट थियो ऐं मुंहिंजो वॾो भाउ मूं सां गॾु हुयो, इत्तिफ़ाक़न धकु लॻी वियो मोटरसाइकिल जो ऐं मुंहिंजी टंग टुटी पई। हाणे उहो आउं कॾहिं कॾहिं कंहिं मरीज़ खे ॾिसंदो आहियां न हुनजी बांह या टंग टुटल त मूंखे पंहिंजी उहा यादगिरी ईंदी आहे, अलाह काश इहो मंज़र बि ॾाढो इंतिहाई जोरींदड़ आहे। सो इहा माना न विसरण जी मुंहिंजी ज़िंदगीअ जी हिकिड़ी कहाणी आहे जेको साल खनि आउं हिकिड़े बिस्तरे ते पियुसि। सही ख़ुशी तव्हांखे जेका मिली हुजे तमामु घणी, उहा असां सां शेयर कयो, उहा कहिड़ा ऐं कहिड़ी मिली? ख़ुशी मूंखे हर रोज़ु मिले थी। आउं जॾहिं बि कंहिं प्रोग्राम ते वेंदो आहियां ऐं कॾहिं देरि मोटंदो आहियां, कॾहिं सवेर मोटंदो आहियां, त मुंहिंजो मिजाज़ी ख़ुदा, मुंहिंजी अम्मा ऐं मुंहिंजो बाबा साईं, ऐं जॾहिं बि आयो आहियां त उहो खट ते वेठल ॾिसंदो आहियां, केॾी महिल वरी असां अचे ऐं आउं ईंदो आहियां त हुनजे कदमनि ते हथ रखी मिठियूं ॾेई ऐं पोइ आउं 5 या 10 मिंट हुननि सां कचारी करे ऐं पोइ वञी सुम्हंदो आहियां। ऐं केतिरो बि थकल हुजां, छो मुंहिंजे लाइ इहा वॾी मुंहिंजी ख़ुशी आहे मूंखे त मुंहिंजी माउ मुंहिंजो पीउ मूंसां एतिरो प्यारु कनि था, मुंहिंजे इंतज़ार में वेठा आहिनि त केॾी महिल अचे थो। इन खां वधीक ॿी दुनिया में का ख़ुशी आहे ई कोन का। तव्हांजी पसंदीदा सिंध में शख़्सियत कहिड़ी आहे? साईं ज़ैन शाह। साईं ज़ैन शाह। ऐं उन खां बाद में महर भाई। बिल्कुलु सही। सही, तव्हांजो माना पसंदीदा फनकार कहिड़ो आहे तव्हांजो? पंहिंजो मुंहिंजो हिन वक़्तु अख्तियार खुशी। अख्तियार ऐं पसंदीदा शाइर? शाइर महर सही भला फिल्मूं ॾिसो? न फिल्म हमेशह कॾहिं न ॾिठी आहे। जी जी नाज़रीन, हीअ असांजो सिंध जो बहितरीनु फ़नकार अली हसन ख़ासकैली जेको तव्हां ॿुधंदा आहियो। आख़िरी में साईं खां पैगाम वठंदासीं ऐं पंहिंजे तरफ़ां खां मैसेज पुछंदासीं ऐं असां हिन गतियानी जी अलविदा कंदासीं। साईं आख़िरी में सिंधी क़ौम खे को मैसेज ॾेई छॾियो। सिंधी क़ौम खे मां पहिरियों बि इहा शइ चई हुई आहे, माना औलाद पढ़ायो, तइलीम खां सवाइ ॿी शइ का बि कान्हे का जेका असांखे सुधारे सघे, असांजे मुआशिरे खे ठीकु करे सघे ऐं पंहिंजे हक़नि वठण जे लाइ तइलीम ज़रूरी आहे, मुआशिरे में उथण वेहण जे लाइ तइलीम ज़रूरी आहे, पंहिंजे रिश्तनि खे संभालण जे लाइ उन्हनि जी शनास, उन्हनि जो अदब एतिराम करण जे लाइ तइलीम ज़रूरी आहे। सो आउं सिंधी क़ौम खे हथ ॿधी अपील इहा कंदुसि त पंहिंजे औलाद खे पढ़ायो। ओके, अल्लाह हाफ़िज़। वॾी वॾी महिरबानी साईं।